हक अल्लाह, हक अल्लाह, हक अल्लाह। खलीफा ए है चंगी तरह जोर दे, हाज़िर साईं थक लहे। हक अल्लाह, 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 हक अल्लाह। खलीफा ए साईं अज भला मुर्गो भी कोन थो अचे। वो तो मां बड़ी साहब साईं मुर्गो ही कोन दो जे सुना लगा पिया अला मां का किथा न किथा अची वेंदो। हक अल्लाह, हक अल्लाह। इंदो इंदो अकल गाड़ी वजन को कोन मिलियो आ को पीतो आ रज़म जिया। मुर्शिद छात्यो मुर्गो मुर्शिद अरे कड़ी रानी कपिया निभागा। हाँ फाड़ियो ही मुझो किथे मुर्गो। ओए अच्छा दे अच्छी मुर्गो आज मरी भी देयो आज हाँ हक अल्लाह, हक अल्लाह। ए वाह जो कम थियो ही त मूंखे लॻे थो वॾो मुर्शिदा इने खां तावीज़ थो वठां हीअं मिंट कम थी वेंदो मिंट वञांस थो वञी पेरनि ते किरी थो पवांस। हक अल्लाह। मुर्शिद ओ मुर्शिद परे मुर्शिद मोजी में आ पनीसी मुर्शिद ओ मुर्शिद छा मसलो आ बाबा। हाँ फाड़ियो ई मुर्शिद परे मुर्शिद मोजी में लगो पिया हिते कोने इंडिया में वेठो ते इंडिया में। अरे इहो छा थो चई इंडिया जो मुंहिंजे अॻियां नालो न खणजांइ ठोकिया न वरी चंबो इहो छा थो चई मुर्शिद ई साम्हूं वेठो आहे कूड़ थो हणी। छा मसलो थी बाबा। मुर्शिद मुंहिंजी बकरी गुम थी वई आहे मूं ते महिरबानी कर मूंखे को तावीज़ ॾे। मेहरबानी में कम कोन थींदी मुर्शिद के वंड करा तावीज़ हन खन वठी वेंदम। हाँ हाज़िर खोड़ पैसा अचे ही 1000 रुपया अथई मुर्शिद अचे। तावीज़ ॾो ॾिजो बाबा। अचे वठ ही टंक में बध के तंदूर में विझी टेड़ी वेही रह जीअं तावीज़ सड़ंदो न तीअं तुंहिंजी बकरी मोटी ईंदी। मुर्शिद मुंहिंजी टंग त सड़ी वेंदी। अरे टंक सड़े त सड़े पर बकरी ॾे ईंदी न। हाँ